चाटो भी थी चाटो चाटो पुट चाटो ऐसा है तो ज़रूर कोई किनो ख्वाब ॾिठो आहे। हाणे तोखे फिक्र करण जी का बि ज़रूरत कान्हे। कल मूं पढ़ी सुम्ही पियो असांजे लाइ आज पे जो सिज साबित थींदो। बाबा सुबुह थींदे तव्हां सभ खां पहिरियों मूंखे अम्मी जी क़बर ते वठी हलिजो। हाँ पुट सुभाणे तुंहिंजी अम्मी जे पहिरीं उते क़बर ते हलंदासीं उन खां पोइ घर हलंदासीं। बाबा अम्मी असांखे ॾिसी सघंदी न? चवनि था त असां मरी वियल प्यारनि खे ज़ाहिर जी अख सां ॾिसी न सघंदा आहियूं पर हू असांखे ॾिसी सघंदा आहिनि। बेशक ॾिसंदा आहिनि ख़ासि करे माउ पीउ हिन दुनिया खां वञण खां पोइ बि औलाद जे आस पास मौजूदु रहंदा आहिनि। पोइ त अम्मी मूंखे हीअं रोअंदे बि ॾिठो हूंदो। इन करे त मां बि तोखे रोअण खां मना कंदो आहियां। हा पुट थोरो सोच तोखे रोअंदो ॾिसी तुंहिंजी माउ मेरे सां परेशान थींदी हूंदी। बाबा साईं लड़कनि खे रोकण जी ॾाढी कोशिशि कंदी आहियां पर रोज़ अची वेंदो आहे। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।